सिंध में अक़लियती बिरादरी सां नाहक ज़ुल्म ख़िलाफ़ पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। उते साॻी जाइ ते कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हिंदू बिरादरी तरफ़ां पुरअमन एहतजाज जारी आहिनि। कोहिस्तान जे तोंग वारे इलाइक़े में बि हिंदू पूज पंचायत सरी ऐं जामलोहार मेला कमेटीअ जे अॻुवाण पेलाज राय रतनाणी, तुलसीदास परवानी, घनश्याम दास जी अॻुवाणी में दरगाह जामलोहार खां रतननाथ जी दरगाह ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में हिंदू बिरादरी जे मर्दनि, औरतनि ऐं ॻोठाणनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ जी अॻुवाणी कंदड़नि तोंग न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ट्यूशन सेंटर जी पढ़ंदड़ छोकिरी पायल देवी जेका कामरान सुमरो जंहिंजो टीचर हो, वो कामरान सुमरो जेको उनखे अगवा करे खणी वियो। 7-8 ॾींहं थियण खां बावजूद कोई पतो न आहे। हाणे उनजा व्हाट्सअप अचनि पिया। हू अहिड़ो कामरान सुमरो चङो मुड़ुसु हो, हू अहिड़ो कामरान सुमरो ॾाढो हो तो कराची छॾे, ठट्टो छॾे, कोटड़ी छॾे, हैदराबाद छॾे, वो बलोचिस्तान वञी उनखे कोर्ट कराए उनजा व्हाट्सअप पे मोकिले। उन नियाणीअ खे असांजे साम्हूं त आणे त ॾिसे, उनखे साम्हूं त आणे ॾिसे असांजी नियाणीअ खे त उहा छा थी करे। उन माउ खे बेहोशीअ जा दौरा पिया अचनि। सिंध हुकूमत खां असीं इहो ऐलान था कयूं, घुर्ज था कयूं, महिरबानी करे हिन छोकिरीअ खे आज़ादु कयो वञे। असांजा MPA MNA सभिनी खे अर्ज़ु कयूं था त छोकिरीअ खे आज़ादु कराए ॾियो असांखे। असांजो नंग आहे, असांजे धरतीअ जो नंग है, असांजे कोस्तान जो नंग है। अला पाकिस्तान से वज़ीर आज़म इमरान खान, सदर पाकिस्तान, वज़ीर अला सिंध जेके भी आहिनि, असां पाकिस्तान हिंदुनि खे इस्तीफ़ा ॾिनो वञे। महिरबानी करे असांखे न्याणी पंहिंजी मोटाए ॾिनी वञे। या महिरबानी सभु